बिल्कुलु जाम शोरो सिंध यूनिवर्सिटी जे स्टूडेंट ऐं यूनियन जा मसला जेके हुया सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां इन्हनि जा जेके बुनियादी मसला आहिनि उहे हल न पिया कया वञनि। इन्हनि जे ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि धरणो हयो आहे। सिंध यूनिवर्सिटी आर्ट फैकल्टी खां वठी वाइस चांसलर ऑफिस ताईं अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि छा चवणु आहे। जी बुनियादी मसला ये आहिनि त हॉस्टल जे अंदरि हिकिड़ो साफ़ पाणी जी खोट आहे, ॿियो कैंटीननि ते मयारी खाधो न आहे जंहिंमें असीं शागिर्द बीमार थी था पऊं। उन खां अलावा ॿियो इंतिज़ाम जो को बि कंहिं बि क़िस्म जो शागिर्द सां को बि तावन न आहे। असीं शागिर्द कंहिं बि कम सां वञूं था त माना ठिप जवाबु ॾेयूं या मोटायूं था छॾनि, ऐं जेकॾहिं पंहिंजे हक़ जे लाइ का ॻाल्हि कयूं था त उनजे मथां असां ते माना धमकियूं वग़ैरह जेके सभु कुझु ॾिनियूं वञनि पियो। त असीं ॻाल्हि कंदासीं पंहिंजे हक़ जी, शागिर्दनि जे हक़नि जी ॻाल्हि आहे। फीसुनि जो जेको वाधारो थियो आहे माना 5000 खां 6000 हॉस्टल जी फीस बि ऐं एडमिशन फीस में वाधारो थियो आहे। असीं हुनजी मुकमल तौर हुनखे रद्द कयूं था ऐं माना इंतिज़ाम चवंदासीं त असांजो माना घटि कई वञे। बार बार एप्लीकेशनूं बि जमा करायूं आहिनि। उन मसइले जे ख़िलाफ़ असां उनखे फेस टू फेस रिक्वेस्ट बि कई आहे। उन सां गॾोगॾु हिते असांजी आर्ट्स फैकल्टी में जेके मसइला आहिनि, शागिर्दनि जी हॉस्टल अलाटमेंट जो मसइलो आहे, शागिर्दनि जे फीसुनि में वाधारे जो मसइलो आहे, उन सां गॾोगॾु ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, ऐं उन सां गॾोगॾु शागिर्दनि खे ज़हनी तौर ते क्लासनि में हिरासमेंट कयो थो वञे। त असां उन जे ख़िलाफ़ जी पुरअमन नमूने सां साइंटिफिक तरीक़े सां एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। इन खां अलावा जेकॾहिं को तदारुक न थियो त असां जी सुप्रीम कमेटी जेको फ़ैसिलो कंदी उन तहत असां अञा वधीक एहतजाज जो मुज़ाहिरो रिकॉर्ड कराईंदासीं। जी भाउ, असां सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द आहियूं। अॼु जेको असां ही पुरअमन एहतजाज कयो आहे, इन में असांजो जेके आम नुक़्ता आहिनि त असांखे हिते तमामु घणनि बुनियादी मसइलनि खे मुंहुं था ॾियूं जेके हल नथा कया वञनि, जंहिंमें पाणी जो मसइलो आहे, ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, खाधे जो मयारी खाधे जो न हुजणु, ऐं फीसुनि जे घाटे तोड़े इज़ाफ़ा हर साल बि साल कनि था। हिन दफ़े 18000 मां फीस हिननि पहुचाई आहे 24-25 जे लॻभॻि। हॉस्टल में जेको आहे सो पाणी असांखे पूरी यूनिवर्सिटी में पाणी असांखे साफ़ पाणी मुहैया नथा करे सघनि, जंहिंजे करे काफ़ी बार शागिर्द एहतजाज करे चुका आहिनि त हूंदे अॼु ताईं मसइलो हल नथो कयो। अॼु जेको असां हीअ एहतजाज करे क़ानूनी तरीक़े सां असां हिकिड़ो माना पुरअमन एहतजाज करे अनोखे अंदाज़ में चार्टर ऑफ डिमांड हथनि में खणी VC हाउस अॻियां पहुता आहियूं। हिते को बि अमलदार असां सां मिलण लाइ न आयो आहे। असां पुरअमन आहियूं ऐं असां पंहिंजे बुनियादी मसइलनि जे हल लाइ एहतजाज कंदा रहंदासीं। कुझु उन्हनि जे ज़रिए जेको आहे उनखे हल करण जे लाइ असां VC हाउस ते जेको आहे सो आया आहियूं, ऐं हिते असांजा मसइला जेके आहिनि इहे आहिनि त हॉस्टल जो जेको मयारी खाधो सिस्टम जेको आहे उहो बि ॾाढो मतिलबु ख़राबु आहे, ऐं उन खां अलावा हॉस्टल जी जेका फीस आहे उहा बि वधाई वई आहे। पहिरियां हॉस्टल जी फीस 800 रुपया जमा कराईंदा हुआसीं, पर हाणे जेको आहे सो 5000 रुपया फीस जमा कराइणी पए थी। असां उन फीस खे घटि कराइण जे लाइ बि हिकु एप्लीकेशन जमा करे आहे। उन खां अलावा जेको आहे वेकेशन जे दौरान असांजे हॉस्टल खे रिपेयर कराइण जो जेको आहे चयो वियो हो, पर उहे रिपेयर सिस्टम बि जेको आहे अॼु ॾींहं ताईं न थी सघियो आहे। 1947 खां वठी जेके बि हॉस्टल ठहिया आहिनि, अॼु ॾींहं ताईं जेके बि बजटियूं ईंदियूं रहियूं आहिनि उहे समूरियूं ख़बर नथी पए त अलाए काॾे थियूं वञनि। असां जेको आहे VC साहिब खे अपील कंदासीं त 1947 खां वठी जेके हॉस्टलनि में रिपेयर न थी आहे, उन्हनि ते का बि कलर पेंटिंग वग़ैरह न थी आहे, उन्हनि खे जेको आहे सो रिपेयर कराए वञे, उन्हनि जो जेको आहे सो रंग रूप कराए वञे त जीअं जेको आहे सो स्टूडेंट सुठे नमूने सां रही सघनि। ऐं अली आजिज़ LLB फर्स्ट ईयर सेकेंड ईयर आहे। सो असांजे जेको कैंपस आहे उन में तमामु घणा इशूज़ आहिनि। उते जेको शागिर्द एक्टिव आहे त जेको शागिर्द कुझु टीचर खां सवाल करे थो क्लास में, उनखे ख़ासि तौर ते टारगेट कयो थो वञे। असां वटि जेका ट्रम्प जी तलवार लटके थी पई उहा उन्हनि शागिर्दनि ते ई किरे थी जंहिंखे उहे टीचर टारगेट कनि पिया था। असां उन मसइले जे तदारुक लाइ रजिस्ट्रार साहिब खे बार बार एप्लीकेशनूं बि जमा करायूं आहिनि। उन मसइले जे ख़िलाफ़ असां उनखे फेस टू फेस रिक्वेस्ट बि कई आहे। उन सां गॾोगॾु हिते असांजी आर्ट्स फैकल्टी में जेके मसइला आहिनि, शागिर्दनि जी हॉस्टल अलाटमेंट जो मसइलो आहे, शागिर्दनि जे फीसुनि में वाधारे जो मसइलो आहे, उन सां गॾोगॾु ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, ऐं उन सां गॾोगॾु शागिर्दनि खे ज़हनी तौर ते क्लासनि में हिरासमेंट कयो थो वञे। त असां उन जे ख़िलाफ़ जी पुरअमन नमूने सां साइंटिफिक तरीक़े सां एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। इन खां अलावा जेकॾहिं को तदारुक न थियो त असां जी सुप्रीम कमेटी जेको फ़ैसिलो कंदी उन तहत असां अञा वधीक एहतजाज जो मुज़ाहिरो रिकॉर्ड कराईंदासीं। असीं आर्ट फैकल्टी खां VC हाउस ताईं असां पुरअमन रैली कढी ते असांजा ओवरऑल जेके बि इशू आहे असां हिकु ड्राफ्ट ठाहियो त उन में असां एप्लीकेशन शागिर्दनि तक़रीबन 200 खां मथे शागिर्द असां एप्लीकेशन जमा कराई ते असांजा मसइला मसाइल जेके आहिनि सॼी पाकिस्तान खे ख़बर आहे, सॼी सिंध खे ख़बर आहे त सिंध यूनिवर्सिटी जी छा हालत लॻी पई आहे। पीअण जो पाणी असां वटि ख़राबु लॻो पियो आहे, खाइण जी असांखे मानी कान थी मुयसरु कई सुठी तरीक़े सां। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां शागिर्दनि खे इंतिज़ामिया हिरासी करे केस करण जा तव्हांखे खणाए छॾींदासीं। हिकु क्लर्क माण्हू जंहिंजो कमु जेको आहे त ऑफिस जो वर्क आहे उहो अची असांखे थ्रेट थो करे त भई तव्हांखे असांखे खणाईंदासीं। तव्हां असांखे ॾिठो असां कंहिं बि इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु नारेबाज़ी न कई अथई। असां चऊं था असांजा ओवरऑल जेके ट्रांसपोर्ट जो इशू आहे, मारी हासिल में असांजे नियाणियुनि तां जिन्सी हिरासमेंट कयो थो वञे।
वञे, उन्हनि खे थ्रेट कयो थो वञे, असांखे थ्रेट कयो थो वञे। असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि, असांखे बुनियादी सहूलियत आहिनि, असांखे ॾिनियूं वञनि। असां इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु न आहियूं, असां कंहिं बि स्टेट जे ख़िलाफ़ु न आहियूं। असांजो हक़ु आहे, असांखे हक़ ॾिना वञनि। हिन वक़्तु जेका असां सिंध यूनिवर्सिटी स्टूडेंट अलायंस जे पारां जेका रैली कढी आहे, जेका VC हाउस ताईं आई आहे, इन में असां कुझु बुनियादी नुकात रखिया जेके शागिर्द जा मसइला हुया। त जंहिंमें हिकु हॉस्टल जी जेका अणवाट आहे, जेका असांखे जेके नवां शागिर्द अचनि था, उन लाइ यूनिवर्सिटी इंतिज़ाम वटि को बि अहिड़ो प्लान कोन्हे को जिते उहो पंहिंजे शागिर्दनि खे रहाए सघनि। जो मजबूरन जेको ग़रीब शागिर्द अचे थो त हॉस्टल न मिलण जे करे पंहिंजी डिग्री विञाए करे हलियो थो वञे। इन खां अलावा जेके बि असांजा इनरोल आहिनि शागिर्द यूनिवर्सिटी जे अंदरि, उन्हनि खे हॉस्टल में नाहे छॾियो वेंदो। त असांजो इहो मुतालबो आहे त उहे शागिर्द जेके तव्हां वटि ID कार्ड रखनि था, कम से कम उन्हनि खे तव्हां अंदरि छॾियो, हुनजो को कमु कार आहे त उहे वञनि अंदरि, उहे वञी बि सघनि। ऐं जेको पाणी जो अंदरि मसइलो आहे, जो पाणी जेको आहे त शुरू खां वठी असां वटि मसइलो रहियो आहे। हिननि जो असांखे आसरा ॾींदा रहे त फिल्टर प्लांट ठहे थो, पर हिन वक़्त ताईं जेको पाणी आहे हासिल उहो अञा ताईं ख़राबु आहे। उन खां अलावा जेके खाधो आहे, खाधो बि जेको आहे उहो मयारी हिते नथो ॾिनो वञे। हिते शागिर्द रहंदा, को जानवर त कोन्हे, को तव्हां अहिड़ो घटिया हिकिड़ो खाधो हुनखे खारायो था पिया। उन खां अलावा जेका मारवी हासिल जी असांजी हिते प्रोग्रेस रहे थी पई, उनजो जेको रवैयो आहे शागिर्द रहंदो आहे नाज़ेब आहे। त उन्हनि खां अजीब ग़रीब हरू भरू क़िस्म जा सवाल करणु चलो, थोरी देरि सां पहुचनि थियूं या ॿार अचनि थियूं त कलाक जा कलाक उनखे दरवाज़े ते विहारे छॾणु, या जेके शागिर्द अंदरि रहनि थियूं उन्हनि खे हिक ॿिए जी हॉस्टल ते बि नाहे छॾियो वेंदो, जेके पाण में छोकिरियूं ई रहनि थियूं। उन खां अलावा जेको फीसनि में हद दर्जे खां वधीक इज़ाफ़ो कयो आहे, त असां इहो मुतालबो था कयूं हिन प्लेटफॉर्म जे तहत त उहो जेको तव्हां इज़ाफ़ो कयो उनखे फौरी तौरु वापसि वरितो वञे, मुनासिब फीस रखी वञे, जेको ग़रीब माण्हू बि अफोर्ड करे सघे ऐं उहो बि हिते तालीम ॾियारे सघे। शागिर्दनि जे मसइलनि खां जेका एप्लीकेशन आहे VC हाउस जे ॿाहिरां लॻियल कंप्लेन बॉक्स में असां कंप्लेन जमा कराया आहियूं। असां VC साहिब खां इहो मुतालबो कंदे कंप्लेन जमा कराया आहियूं त बराए महिरबानी करे शागिर्दनि जा मसइला हल कया वञनि। त ॿी सूरत में असां हीअ अॼु एप्लीकेशन जमा कराया आहे, ईंदड़ स्टेप थी सघे असां हिन खां पोइ वधीक खणंदासीं। सभ खां अवल बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीउ जेको असांजो पुरमन एहतजाज आहे, अॼु जेको असां जेको शागिर्दनि जो हिकिड़ो मतिलबु ग्रुप आहे निकितो आहे, पुरमन रैली असां कढी आहे। हिन जो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु हुयो, जेके असांजा बुनियादी मसइला आहिनि, इहे पंहिंजो VC हाउस जा हिकिड़ो कंप्लेन बॉक्स आहे, हुन में असां हिकिड़े कंप्लेन पेपर ते लिखी करे असां हुन में मतिलबु उहो सबमिट करायूं। असांजे तव्हां जेके हॉस्टल ते असां बुनियादी मसइला जेके असां फेस पिया कयूं, उहे मतिलबु इलाही हिकिड़ो मतिलबु अफ़सोसनाक मतिलबु आहिनि। शागिर्द मायूस हिकिड़ा मतिलबु उहे मसइला आहिनि त न असांखे साफ़ु पाणी थो फ़राहम कयो वञे, पाणी में हिकिड़ो स्मेल आहे, धप आहे पाणी में, ऐं फीसुनि में जेके फीस आहिनि उहे उन्हनि में हिकिड़ो गैर ज़रूरी वाधारो कयो वियो आहे। महिरबानी करे असां सिंध यूनिवर्सिटी जी जेका आहे इंतिज़ामिया उनखे असां इल्तिजा था कयूं, अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे जेको गैर ज़रूरी तव्हां फीसुनि में वाधारो कयो आहे, इनखे तव्हां महिरबानी करे घटायो। महिरबानी। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां क्लासनि में शागिर्दनि खे ज़हनी तौर ते टार्चर कयो थो वञे। असांजी जेका लॉ कैंपस आहे उन में ख़ासि तौर ते स्टूडेंट्स जा जेको स्टूडेंट एक्टिव आहे या जेको क्लास में ॻाल्हाए थो, उन स्टूडेंट्स खे पेपरनि में फेल कयो थो वञे, उनखे सप्लियूं ईंदियूं वञनि, जंहिंजी बार असां रजिस्ट्रार साहिब खे एप्लीकेशन बि ॾेई चुका आहियूं। असां रजिस्ट्रार साहिब खे फेस टू फेस उनजे ख़िलाफ़ असां रिक्वेस्ट करे चुका आहियूं, पर उनजी कंहिं बि क़िस्म जो तदारुक नथो कयो वञे। अॼु असां हिते सभु हीअ दरख़्वास्तूं खणी आया आहियूं त VC साहिब वटि बराए महिरबानी करे असांजा मसइला हल कया वञनि। असां शागिर्द तव्हांजा बचा आहियूं, असां ग़रीबनि जा पुट आहियूं, असां हारियुनि जा पुट आहियूं, असां मज़दूरनि जा पुट आहियूं, असां पुलिसमैन ऐं उस्तादनि प्राइमरी मास्तरनि जा पुट आहियूं। बराए महिरबानी करे असांजी इहा दरख़्वास्त आहे त असां तव्हांजा बचा आहियूं, असांजा मसइला हल कयो। ईअं न थिए जो सुभाणे इहे मसइला यूनिवर्सिटी खां ॿाहिरि वञनि ऐं को ॿियो माण्हू इन मसइलनि ते करे तव्हां सां बि ॻाल्हाए, असां सां बि ॻाल्हाए। तंहिंजे करे बराए महिरबानी करे असां वरी बि इहा रिक्वेस्ट था कयूं त शागिर्दनि जा जेके मसइला आहिनि उहे हल कया वञनि। असांजो हीअ अॼु पुरमन एहतजाज आहे। हिन एहतजाज खां पोइ असांजी सुप्रीम कमेटी जेको फ़ैसिलो कंदी असां हुन ते अमल कंदासीं। मां हीअ एप्लीकेशन VC हाउस जे ॿाहिरां लॻियल कंप्लेन बॉक्स में जमा कराइण तरफ़ वञो। शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबानी ऐं करीम आहे, मां कुझु लफ़्ज़ चवणु थो चाहियां हिन नाइल इंतिज़ामिया जे तरफ़ां त हिन सिंध यूनिवर्सिटीअ में तक़रीबन 70% ॿार जेके ईंदा आहिनि रूरल एरियाज़ खां ईंदा आहिनि, जिन जा घर त मां सम्झां थो उन्हनि खे घर आहिनि कोन, कखावन पनावन घरनि में रहंदा आहिनि। उन्हनि ॿारनि जे लाइ जेकॾहिं उहो एॾी सक्सेस करे हिन यूनिवर्सिटी ताईं पुॼनि था, हिकु टेस्ट में वेहनि था, उन्हनि 70% स्टूडेंट्स मां 40% स्टूडेंट्स फ़ी जे इशू जे करे घर वापसि था हलिया वञनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त
फॉर्म जा जेके 2500 भराइनि था, हिन ते दफ़े जेका एंट्री टेस्ट थी तक़रीबन 22,000 स्टूडेंट्स वेठा, 2500 रुपया फ़ी ॿार खां वरिता हुया पे। जेकॾहिं तव्हां मल्टीप्लाए कंदो 25,000 खे 22,000 सां त तक़रीबन 5.5 करोड़ थींदा, 5.5 करोड़ थींदा। उहे 5.5 करोड़ काॾां विया? अचो चवनि था त असां जेको आहे सो फैसिलिटीज़ असां मुहैया कईसीं स्टूडेंट्स खे। एंट्री टेस्ट में छा आहे? हिकु चेयर, हिकु वाटर बॉटल, ठीकु आहे। उनखां अलावा जेकॾहिं वॉलंटियर्स आहिनि उहे साॻाई स्टूडेंट्स आहिनि, ॿी काड़ी ख़ासि सिक्योरिटी आहे कोन। जेकॾहिं सिक्योरिटी आहे त उहा हिते ऑलरेडी मौजूदु आहे। चेयर्स जो ख़र्चो ऐं 2 पेपरनि जो ख़र्चो इन्हनि 2500 मां कटियो थो वञे। इहा हिकिड़ी किथां जी हिकिड़े क़िस्म जी नाइंसाफ़ी आहे। ऐं ॿी फीस 19,000 मां 22,000। तव्हां सोचो असांजो उहो ॿारु जेको हिते पढ़ाई करे थो उहो पार्ट टाइम जॉब थो करे, घणा 8 घंटा यूनिवर्सिटीअ खां पोइ 8 घंटा पार्ट टाइम जॉब थो करे। कहिड़ी जॉब थो करे? कंहिं कैफ़े ते आहे, ॿी कंहिं जॻह ते कंहिं घर में कमु थो करे, या त वञी मज़दूरी थो करे। तव्हां इहो त उन ॿार जो मुस्तक़बिल त सोचो। ग़रीब जो ॿारु महिनत करे आयो आहे, कंहिंखां उधारा पैसा वठी आयो आहे, कंहिं माइटनि खां वठी आयो आहे, कंहिंखां व्याज ते वठी आयो आहे। उहो ॿारु जेकॾहिं 8 घंटा ड्यूटी कंदो, जेको आहे सो को नौकिरी कंदो, त उहो ॿारु काॾां पढ़ी सघंदो? उनजो मुस्तक़बिल दाव ते लॻो पियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त स्टूडेंट्स खे हिते त का बि फैसिलिटी न आहे। सभ खां वॾी ॻाल्हि इहा, जेको ॿारु ईंदो आहे घरां, उहो घर मां सिखी ईंदो आहे त मुंहिंजे घर में हे तंज़ीम हले थी पई, हे मुनज़िम हले थो पियो निज़ाम, हे बहितरीनु आहे। असां अचूं था पंहिंजी यूनिवर्सिटीअ में, हिते असांजा जेके रोड रस्ता आहिनि नी, तव्हां ॾिसण जे लाइक़ु ई न आहिनि, घुमण जे लाइक़ु ई न आहिनि। असां सभु कुझु इहो हितां सिखी था वञूं। ॿाहिरि वञी असां जेको प्रमोट कयूं था उहो असां हितां सिखी विया आहियूं। पोइ इहो थो चयो वञे त पाकिस्तान जो स्टूडेंट, सिंध जो स्टूडेंट बेकार तरीन स्टूडेंट आहे। असांखे नालो इहो थो ॾिनो वञे। सो पाण सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द आहियां, समाजियात शोबे जो शागिर्द आहियां। असां हीअ अॼु जेका रैली कढी आहे, इहा 10 जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि मसइलनि जे लाइ असां अॼु निकिता आहियूं हिते शागिर्दनि जी सूरत में। असां सिर्फ़ु VC खे अपील करणा आहियूं त असांजे हॉस्टल में, असांजी यूनिवर्सिटी में जेके मसइला आहिनि उहे असांजा मसइला हल कया वञनि। असांजो को जहिड़ो न आहे, को मसइलो कोन्हे। असां शागिर्द आहियूं, पुरमन आहियूं, पढ़णु चाहियूं था। तव्हां असांजूं वञी रिज़ल्टूं ॾिसो। असां शागिर्द रिस्पॉन्सिबल शागिर्द आहियूं। को बि असां अहिड़े क़िस्म जी हिते अफ़रा तफ़री न आहियूं फैलाइण आया। असां सिर्फ़ु इहो आया आहियूं त पाणी जेको आहे सुबुह जो गीज़र में गरम कोन थो अचे, उहो पाणी ऐं उन जी जॻह ते वरी खाधो आहे उहो बि मयारी कोन्हे। सो असां इन्हनि सभिनी मसइलनि खे ऐं लोकल इंतिज़ामिया जो जेको रवियो आहे शागिर्दनि सां, उहो बि नाज़ेबा रवियो आहे। माना सम्झ जहिड़ो करे असांखे धमकायो वेंदो आहे, हर जॻह ते धमकायो वेंदो आहे, टार्चर कयो वेंदो आहे। सो असां इन जे करे अॼु हिते पहुता आहियूं। असां VC साहब खे अपील था कयूं हिन एप्लीकेशन जी सूरत में त असांजा मसइला हल कया वञनि। जीअं तव्हां ॾिठो जामशोरो सिंधी यूनिवर्सिटी जे जेके स्टूडेंटनि जा मसइला हुआ उहे त इलाही मसइले मसाइले ॿुधाइनि पिया। हीअ चवनि था असांजा कुझु इशू अहिड़ा आहिनि जेके मानी खाइण था, असां जेको मानी ॾियनि था उहो बि खाधो खुराक हिते सही न आहे। उन खां अलावा जेको हिते पाणी पीअण वारो आहे उहो बि सही कोन्हे। हिन खां अलावा जेको हिते ट्रांसपोर्ट आहे, जेको अचण वञण जो यूनिवर्सिटी, उन में मसइले मसाइला असांजा थींदा था रहनि। उन वार सां जेके हिननि बॉइज़ हॉस्टल जा कुझु अहिड़ा स्टूडेंट आया, उन्हनि असां ॻाल्हि ॿोल कयो त उन्हनि चयो त अंदरि असांजे मानी खाइण लाइ ऐं सामान वग़ैरह हर शइ जी अरेंजमेंट सही तरह कोन्हे थियल। हिननि जेको रैली कढी आहे उहा सेंट्रल लाइब्रेरी खां वठी VC ऑफिस ताईं। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, सोच TV जामशोरो जी। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.